नौशर फेरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक दरिया खान मरी भरिसां ॻोठ मुराद खोखर वटि हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल इमाम बख्श मरी ऐं एजाज मरी जे क़तल जी FIR दरिया खान मरी थाणे ते गुनाह नंबर 49/2022 तहत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कई वई। मक़तूल एजाज मरी जो वालिद इमामुद्दीन मरी जी फरियाद ते 5 सुञातल जवाबदार अब्दुल फताह मरी, नियाज़ हुसैन मरी, तालिब हुसैन मरी, वसीम मरी, अनवर मरी ऐं हिकु नामालूम ख़िलाफ़ दाख़िल करायल FIR में फरियादीअ पारां केस में ॼाणायो वियो आहे त एजाज मरी ऐं इमाम बख्श मरी मोटरसाइकिल ते सवार थी दरिया खान मरी खां ॻोठ मोटर मरी वञी रहिया हुआ त दरिया खान मरी फुल रोड ते दरगाह सैयद हुसैन शाह वटि हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण करे 2 ॼणा इमाम बख्श मरी ऐं एजाज मरी क़तल कया विया आहिनि।